घोटिके जे सीनियर सहाफ़ी आज़ाद महर जी 51 सालगिरह जे केक काटण वारी हिकु तक़रीब प्रेस क्लब घोटिके में मुनक़िद कई वई। सालगिरह तक़रीब में सीनियर सहाफ़ी जियोतराम आर मंगलाणी, साईं डिनो अब्बासी, ज़फ़र सिद्दीकी, समाजी अगवान अली हसन महर, बशीर अहमद महर, शाह मोहम्मद महर, बाबर करीम महर, सहाफ़ी फरमान सूमरो, अली असगर मल्हण, शबीर आरबाणी, अब्दुल हई सावंद, यूनिस भुट्टो, एहसान कलवड़, सैयद गज़फ़र अली शाह, शाहिद चन्ना, जमील महर, सारंग कालादी ऐं ॿियनि सीनियर सहाफ़ी आज़ाद महर जे 51 सालगिरह जो केक गॾिजी करे काटियो। उन मौक़े ते सियासी समाजी अॻुवाणनि ऐं सहाफ़ियुनि ॻाल्हाईंदे चयो त आज़ाद महर ज़िंदगीअ जो अधु बहारू सहाफ़त खे ॾेई हमेशह पंहिंजे कलम वसीले देश जे मज़लूम माण्हुनि जो दर्द आला ऐवाननि ताईं पहुचाए रहियो आहे। हिन जे कलम में मज़लूमनि जो दर्द समायल आहे। हुन हमेशह हक़ ऐं सच लिखी बोतारनि खे ललकारियो। उन्हनि वधीक चयो त आज़ाद महर घोटिकी ज़िले अंदरि नौजवाननि खे सहाफ़त में आणे सवें शागिर्द पैदा कया। उन मौक़े ते सीनियर सहाफ़ी आज़ाद महर जे लाइ वॾी ॼमर लाइ दुआ पिणु घुरी वई।